तार कुंट उठ भाव जिस धन को तार कुंट उठ भाव तो धन हरे सेवा तेरे पावे सो धन हरि सेवा ते पावे सो धन हरि सेवा ते उठ भाव सो धन हरे सेवा ते पावे जिस धन को वाला श्री राम मुझे प्यारा सुखमनी सदाई सुखन जी मणि साधन हिन कलयुग में इहो वॾो परोपकार जो कमु कयो आहे प्रभु करायो आहे प्रभु 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 खे चाहियूं तॾहिं असांजे हृदय खे शांति मिलंदी आनंद ईंदो पर असांखे घर गृहस्थी खे छा छा खपनि धन खपे सुख खपे रोग न खपे शोभा खपे और खजानो खपे राम हर प्रकार जी माना संपत्ति खपे इन्हनी ते ही हे सभई पद चयल आहिनि सावन कृपा करे असांखे जेका ज़रूरत आहे उहा ॿुधाईंदो पर असां बीज बोईंदासीं तॾहिं फल थींदो न श्री राम जिस धन को चार कुंट उठ भावे जंहिं धन खे प्राप्त करण जे लाइ चइनी पासे तो वञे थो कॾहिं कंहिं पासे कॾहिं काॾे कॾहिं कहिड़े पासे राम पर सो धन हर शेवा ते पावे मन खे प्रभु जो गुलाम बनाए मन में सदाई प्रभु जो सिमरन करी आहे प्रभु जी शेवा आहे जेके उन शेवा में लगी विया अॼु ॾिसो था राम राम सेठ उन खे सरबा जंहिं वटि धन आहे पर ॿिली घणनि सेठनि जा भंडारा हलनि था हाँ जेकॾहिं कंहिंजो हलंदो बि हुजे तो बि कोई संत जो संगी हूंदो नाम जे प्यारे जो कोई प्रेमी हूंदो उनजे मन खे का पक आई हूंदी श्री राम त मूंखे सुमत ते हली करे कई संपत ठही आहे या मुंहिंजो योग खेम नाहे सॼो प्रभु जी कृपा सां सुमत मिली आहे उन ते मां हलियो आहियां प्रभु हलायो आहे मूंखे तॾहिं इहा संपत मिली आहे मां वरी सुमत ते हलां उहे सुठा कम कयां परोपकार में धन लॻायां त बस पीढ़ियूं उन जूं सुखी रहंदियूं पयूं त असांखे इहो ॾस ॾेई करे साफ़ चवनि था हा जिस सुख कौन तो नित सुख कौन नित बांछ हा जिस सुख कौन तो सो सुख साधु संग परीते सो सुख साधु संग परीते
जो सुख साधु संग परीते आज सुख नित बांछे मीत जो सुख साधु संग परीते आज सुख आज सुख श्री राम साधु जी संगत में असांखे छा मिलंदो छा मिले थो ज्ञान श्री राम तो सुख जो साधन कहिड़ो आहे हा दुख जो कारण राम राम कारण असांखे हर वक्त हरदम बणिजे थो संसार में प्रभु भोग पदार्थ प्रकट कया पर रोग उन्हीं में समाये छॾियो अथनि तुम भोग त रोग प्रकट थे ख़ुशि थियण जो संसार न आहे बाबा पहिरियों असां इहो सबक सिखूं भुल में न अचूं मान चाहियूं था बस मान जी चाहना आई मन में अपमान जो भाव प्रकट थियो दबजी संकोची ज़बान ते दंद ते राम बचाए पियो ॻाल्हाईंदो बचाए पियो हलंदो मतां अपमान थी पए मतां गिला थी पए मतां हीअ थी पए मान जो ख़्याल रखण वारो श्री राम सुख मांग तो दुख आगे आवे बाणी में साहबन जो जन्मन त मरणन जीअं जन्म सां गॾु मरण निश्चय आहे पर सुहिणो रस्तो साहब ॾेई आहे जेको निश्चय आहे उहो त अटल ई आहे पर असांखे छा करणो आहे जनमत ही दुख लागे जनमत ही दुख लागे मरणा आए के इहो दुख मन में लागू थी वेंदो त मरण ईंदो पर जन्म मरण परवान हरि गुण गाए तुंहिंजो जन्म भी सफलो थे अचण भी सफलो थे वञण भी सफलो थे तूं हरि जा गुण गा श्री राम हर खंत शोकम ॿार अवस्था में चयो वेंदो आहे ॿार खे घणो न खिलाए न त मतां ओॾो रोए न त असां जीव सभई ॿार अल्प जीव आहे अल्पज्ञ आहे छोटी थोड़ी बुद्धि वारो आहे थोड़े में ख़ुशि थोड़े में रंज थोड़े में ख़ुशि थोड़े में रंज राम हर खंत शोकम हर जो ख़्याल थियसि मां ख़ुशि थियां उन में शोक समायो मानम त अपमानम भोगन त रोगन संस्कृत शब्द श्लोकन में साहब ने बाणी में आया तो मुझे प्यारा जिस सुख को नित बांछे मीत सो सुख साधु संतन सां प्रीत तो पोइ साधना करनी पवंदी हाणे इन खां मथे धन भी हुजे सुख भी हुजे पर मुंहिंजो यश भी हुजे वाह वाह जिस शोभा को कर भरी करे जिस शोभा को कर भरी करनी ओ जिस शोभा को कर भरी करनी ओ सा शोभा भज हर की शरणी सा शोभा भज हर की शरणी सा जिस शोभा को करे भली करे जिस
जिस शोभा को करे भली करनी सा शोभा भजो हर की शरणी जिस शोभा जिस शोभा श्री राम जिस शोभा जंहिं शोभा खे संसार में वधाइण जे लाइ तूं भलियूं करणियूं करणु चाहें तो मां भली करणी कयां श्री राम त वेली सृष्ट तो भली करणी इहा थी सा शोभा भज हर की शरणी मन खे जा ॿियूं महिनतां न कराए बस तूं भज हर की शरणी मन में प्रभु जो भजन कर प्रभु जी शरणागति आ प्रभु जी शरणागति है जो मान अपमान हर्ष शोक गिला नेकी इन सभिनी खां मथे थींदे राम मन जी शरणागति बस पोइ चिंता छा जी तुंहिंजो जोखे मां कंदुसि राम 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 जेके जेके शरणागति वया बाबा तो परमात्मा वरी परीक्षा भी उन्हनि जी वरती आ पूजन भी संसार जे पारां कराईंदो पिटाईंदो भी संसार जे पारां नेकी भी संसार जे पारां तो गिला भी संसार जे पारां पूजाईंदो उन्हनि जे पारां तो परीक्षा भी उन्हनि जे पारां वठाईंदो जेको जेको वॾे में वॾो दुनिया में संत थियो आहे तो संत जी परिभाषा कंहिं ॿिए तौर सां न कयूं असां बस इहा भूल न अचे संत जी परिभाषा हुनजो ईश्वर ते विश्वास केतिरो आहे बस श्री राम उन विश्वास जो रूप ॾिसण में ईंदो शरणागति उहा शरणागति जो रूप ॾिसण में ईंदो जो हो गिला नेकी घाटे नफ़े मान अपमान खां राहत थी वेंदो न सां उन्हनि सां कोई वेर रखंदो गिला कंदड़नि सां या दुख ॾींदड़नि सां न हुननि सां कोई मोह या प्यार कंदो हज़रत ईसा और मूसा हिकु बकरार हिकु रेढार अॼु मुनी दुनिया ने ॿिन्ही खे मञे रही आहे उन्हनि छा ॾिनो ख़ुदा खे राम प्रभु ते भरोसो रखियो मन जी शरणागति वरितो उन्हनि खे कष्ट न मिलिया आहिनि केॾा संसार कष्ट ॾिना आहिनि राम 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 तॾहिं चऊं जिस शोभा को कले भरी इन जहिड़ी शोभा का दुनिया में थींदी सा शोभा वज हर की शरणी हाणे मथे ये टे शयूं असांखे खपनि पर ॿी त असांखे रोग न अचे त हिते चवनि था अनको पावी रोग न जाए अनको पावी रोग न जाए हरियो खजलाए रोग मुझे ओ रोग मुझे हरियो खजलाए अनको पावी रोग न जाए ते हरियो खजलाए लोगन ते हरियो खजलाए अनको पावी अनको श्री राम अनको पावी रोग न जाए रोगन खे तो असां सब ॾिसूं था अनेक रोगन जा नाला अचनि था अनेक रोगन जूं दवाऊं आहिनि अनेक रोगन जा उनजो इलाज करण वारा डॉक्टर आहिनि अस्पताल आहिनि राम पर हिकु अदृश्य रोग आहे
जेको सॼे संसार खे वरतल आहे, जंहिंजो नालो आहे अहंकार। राम तव्हांखे अहिड़ा अखर ॿुधा हूंदा त दुख पंहिंजे प्यारनि खे ॾींदो आहे, सहाईंदो आहे। तो गुरु ग्रंथ साहिब में साहबनि चयो, हर जी अहंकार न भावे, हरि खे हिकिड़ो अहंकार नथो वणे। वेद कूक सुणावे, वेद कूके करे चवनि था हरि खे अहंकार नथो वणे। कीअं वणंदो भाई? भगवान पाण गीता में चयो, असां अखियुनि सां ॾिसी बि रहिया आहियूं, पोइ बि असांजी ॿुधी ते पटी चढ़जी त पाण छा कंदासीं? राम प्रभु कृपा करो। करता बि मां, भोगता बि मां, करता बि भोगता बि मां। केॾा संतन ज्ञान मिले थो। भाई मदन तूं केर, मां केर, भेटाई सां पुछेसि थो, तूं केर? चए साईं तूं मिटी मां छाई, ॿियो केर? हिकिड़ो ठकाव करे छॾे सॼे वेदनि जो सार। मुरीद थोरो पुछण लॻा, छो बाबा अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? उन खां पुछो साईं, जेकॾहिं जीअं चई राम, अरे साईं रही रही तूं मरी मिटी तुंहिंजे क़बर में पूरे ईंदे, मूंखे हिंदुआ साड़े ईंदा, मां छार बणंदुमि? रख ॿियो आहे छा? बाबा धरती में बीज बोयोसीं, उन मों न अन्न थियो, उन अन्न स्त्री खाधो, पुरुष खाधो, जंहिंमो वीर्य ठही, जंहिंमो खून ठहियो, खून ऐं उन जे मिलण सां हे बिंदु ठहियो, हे शरीर ठहियो। राम वरी जेके खाए पीए बि अथो, उहो बि काॾों थो अचे? सभु विनाशपति त मिटी मां। मिटी हुकुम करेंदी यार, मिटी दा बाग बंगला मिटी, मिटी बैसण हार, मिटी दा हाकम, मिटी दी हुकूमत, मिटी दी सरकार, मिटी दा मर्द, मिटी दी औरत, मिटी दा जंसार। राम राम गुज गुजार त बुले शादी, लाए पगड़ी भोए मार, फरीदा मैं भोलावा पगदा, मत मैली हो जाए। अरे गहला रूह न जाने, जो सिर भी मिट्टी खाए। जाभू पेरे मुंह, भिटाई साहब जेका ॾिठम, जेका धरती मुंहिंजे पेरनि जे हेठों पई आहे। जाभू पेरे मुंह, साम्हूं मथां सजणे, धिंग लुटंदे धूड़ में उभे ॾिठा मुंह, उभे मन बीठे। राम उभे ॿिनि खे बि चइबो आहे, बीठे खे बि चइबो आहे। उभे ॾिठा मुंह, ॾींहं दुनिया में ॾूं लोचे वठ लतीफ़ थे। राम राम चवण में इहे ॿ ॾींहं ईंदा आहिनि, अचण जो बि वञण जो, हिकु जयंती बि वरसी। मुंहिंजा प्यारा अनक उपावी, अनेक उपाव, हिकु ॿ सौ हज़ार लख नील पदम न शंख न, अनेक उपाव कंदे, पर इहो अहंकार जो रोग न वेंदो। रोग मिटे खंडन मंडन, खंडन मंडन, खंडन जो उन खे अधिकार आहे कंहिं बि शइ खे करण जो, जंहिंखे मंडन अचे, जंहिंखे मंडन करणु न ईंदो हुनखे खंडन करण जो अधिकार न आहे। ॾिची पकड़जेसि, कोई अधिकार न आहे हुनखे। खंडन सां मंडन मिलाए ॾे। श्री राम हे न करणो आहे त छा करणो आहे? हे करणो आहे, पोइ संदसि मर्ज़ी आहे, करे न करे। राम रोग मिटे हर औखद हरि। बस भगवान गीता में जो करता बि मां, कीअं हे शरीर ठाहींदड़ बि मां चाहियो तॾहिं गर्भ में बिंदु वेंदो। राम हर साल मर्दी सां ॿार पैदा थिए, 12 महीने ॼणी सघंदी आहे नी स्त्री, 4 बि ॼणी सघंदी आहे। 4 हाणे अख़बार में अचनि था, बत ॿुधा 4 ॿार, पोइ 2 बचा खणी गुज़ारिया। राम नांग नांगण 100 बचा ॼणी जा हिकु ई माण्हू।
पर हीअं घुमी फिरी करे सभिनी खे खाई छॾींदा, को हिकु ॿ छड़ी वेंदा, दस्त बि एतिरा नांग जे सभई बचनि त नांग ई नांग हूंदा। राम राम बाबा बीज बि पाण आहे, फल बि पाण आहे, कर्ता बि मां, अंदरि आत्मा जे रूप में वेही करे भोगींदड़ बि मां। तूं केरु आहे जेको मामा अटकाई आहे विच में? केरु आहे तूं? राम ये ज्ञान जी दृष्टि सां त सभु मां ई त आहियां, सभु में मां ई आहियां, जेको मां में आहे सभु में। भक्ति जी दृष्टि सां ई सभु तूं आहे, सभु तुंहिंजो ई पसारो आहे। संसार अॻ में ठहियल हो, तूं पैदा थी, मूंखे पैदा कयो, सभु तूं ई त आहीं। राम भक्ति जी दृष्टि आहे। रोग मिटे हर औखद लाइ, हरी हरी हरी। तॾहिं चयूं सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, सभिनी धर्मनि में श्रेष्ठ धर्म उहो आहे राम। न त उहो धर्म बि तुंहिंजो सोन जा ज़ंजीर बणिजी वेंदो, और उहो तीर्थ विर्त और धान कर मन में धरे गुमान, नानक नेफल जात ते जो कुंचरे स्नान, ईअं धूल मिटी थी वेंदी। पर श्रेष्ठ धर्म उहो आहे हर को नाम जपे निर्मल कर्म, तुंहिंजो कर्म निर्मल थी पए। न त सुठे कम करण में अहंकार जो खतरो आहे। हरि जो नालो जपे करे कर्म कंदे त बसि इहो ई रहंदो। जॾहिं तोखे सुठो कमु थिए थो प्रभु जी कृपा सम्झो, रामायण चए थो। जॾहिं खोटो थिए तॾहिं पाण बि सम्झो। राम विकारी खे शर्मसारी ईंदी आहे, अहंकारी खे शर्मसारी बि न ईंदी आहे। ॾिठो रोग मिटे हर औखद लाइ, लाइ खाओ न कंहिंसां, मन सां हरी मिलाए, बसि इहो लाइणु छा? हा, मन खे खाराइणु थोरी आहे, थोरो मन में हरी हरी जपणो, बसि मां न अचे, तूं अचे, बसि इहा लॻाइणी। रोग मिटे हर औखद लाइ। इन जे लाइ आख़िरी में साहिबु चवनि था, सब निधान सर्व निधान में हर नाम निधान, सर्व निधान। साईं कंवरराम साहब यादि अचिजो। घोटकी में भजन कनि था, सियाल मुख्तियाकार सूफ़ी तन सूफ़ी हिरदो भगत साहब साईं जन भजन हलंदे विच में उथी करे हथ जोड़े पुछी विझे थो, साईं मुंहिंजा किबला ख़ुदा खे कहिड़ी ॻाल्हि वणंदड़ न आहे? ॿुधी आयो न, कहिड़ी ॻाल्हि वणंदड़ न आहे? हर जी अहंकार न भाव, वेद कूक सुणाव। मां अॻ में तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, काम क्रोध लोभ मोह इहे चारई हथियार आहिनि असांजे संसार जे प्रकृति हलाइण जे लाइ। छा? संसार रूपी प्रकृति जे हलाइण लाइ इहे चार हथियार आहिनि। इहो हथियार हिकु बि किथे डिग लॻायो त संसार डिगमिगी वेंदो। भुल न अचे, चरियाई न कयूं, पर हिनखे मर्यादत में हलायूं बसि। काम न हले त संसार, दॿ न हले त शासन कीअं हलंदो? क्रोध न, दॿ ॾे वञे, ग़लति न करे, पुट खे, स्त्री खे, नौकर खे। राम लोभ जो मिक़दार रुपए ते आनो बानो मुनाफ़ो न रखंदासीं त काथां संसार जी व्यवहार कारोबार हलंदो, रोटी लटो कपिड़ो मकान काथां ठहंदो? मोह जो दाइरो जेको आहे राम। अरे पुट पीउ खे पीउ सॾे थो त पीउ जो फर्ज़ु आहे न पुट खे बि ॾिसे। स्त्री पति खे जंहिंखे पति सॾे थी त उन जो धर्म आहे उनखे ॾिसणु। पर सिर्फ़ु एतिरे दायरे में न अटके, हे दाइरो पंहिंजो वसी रहे। पर उनखे बि केरु ॾिसे? जॾहिं हुकुम आहे त सभ सां प्रेम कयो, कीअं? कि न हिन सां कयो, हिन सां न कयो, त पोइ परिवार अलॻि थी वियो। लिखियो सभ जी शेवा कयो त पोइ उन में परिवार अलॻि थी वियो, त पोइ छॾणो छो आहे? माफ़ रखिजो श्री राम। बसि मुंहिंजा प्यारा, त इहे दायरा ठहियल आहिनि फर्ज़नि जा, इन में सॼी प्रक्रिया हलंदी। काम क्रोध लोभ मोह इहो संसार जा हथियार आहिनि। पर अहंकार इष्टा शइ आहे, करण जी आवश्यकता ई कान्हे, ज़रूरत ई कान्हे। लॻे थो कोई भई अहंकार मां कंदुमि त कहिड़ो चङो सॾिजे,
राम। सर्व निधान में हर पो साईं खे कहिड़ी ॻाल्हि कबूल नाहे, वणंदड़ नाहे, साईं न छॾी वेही घड़ी खन गुज़री हलदे 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 कंहिं महिल पुछी था वञनि अबा इहो कंहिं पुछो, साईं मां पुछो, चई इहा ॻाल्हि साईं खे न वणंदड़। राम राम मां न वणंदड़, रहे नाम साईं जो, रहे नाम तुंहिंजो न मुंहिंजो, रहे नाम साईं जो। सर्व निधान में हर नाम निधान, सर्व निधान में हर नाम निधान, जप नानक दरगाह परवानो, सर्व निधान वावा सर्व निधान। निधान माना खजाना, निधान माना सर्व निधान में हर नाम निधान। ये जेके नज़ारा ॾिसो था बाबा जिन संतनि जा ये छा जो आहे नाम जे खज़ाने जो आहे, नाम जे खज़ाने। राम तंहिं लाइ मुंहिंजा प्यारा, तंहिं लाइ तूं बि उन खे पकड़े करे जप नानक दरगाह परवान, तूं बि जपींदे उन खे यादि कंदे त तुंहिंजी दरगाह में क़बूलियत पवंदी, दरगाह में तुंहिंजो अचणु सफलो थींदो। दरगाह में क़बूलियत माना तुंहिंजो अचणु सफलो थींदो। जंहिं लाइ तोखे मोकिलियो वियो साईं खे यादि करे हथ हाज में दिलि यार ॾे बसि। सुख मनी सुख मृत प्रभु नाम, सुख मनी सुख मृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सुख मनी वाला सुख मनी, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम भगवान की देव की सदुर्वसन घोष की जय शंठा साईं बादशाह साहिब की सदुर साईं खुदाराम साहिब की जय सचे साईं सतराम राजा पूज अमर शहीद साईं कंवराम सखी शंका बाबा सुधारा